अस्सलाम वालेकुम दोस्तों, जियां तमाम आहियां ज़ाहिद अली थहीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो Z80 ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों, अॼु जी हिन वीडियो में मां तव्हांखे शमन अली मीराली ऐं शहरयार अली जे बारे में कुझु ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों, वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे, जे अगर तव्हां मुझे यूट्यूब चैनल ते पहिरियों दफ़ो आया आहियो तो मुझी वीडियो के लाइक कयो ऐं मुझे यूट्यूब चैनल के सब्सक्राइब कयो। जी दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिकु सॉन्ग घणो ई वायरल थियो आहे ऐं उन सॉन्ग के हर फनकार ॻायो आहे। दोस्तों, अॼु जी हिन वीडियो में मां तव्हांखे उन सॉन्ग जा ॿोल ॿुधाईंदुसि ऐं जंहिं फनकार हिन सॉन्ग के ॻायो आहे उन्हनि फनकारनि जा नाला भी ॿुधाईंदुसि। जी दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त उन सॉन्ग के कहिड़े कहिड़े फनकारनि ॻायो आहे। जीअं त फ़ाइज़ा अली महफ़िलनि में पिणु हुन सॉन्ग के ॻायो आहे ऐं मुमताज़ मौलाई दिलशेर तीवणो पिणु महफ़िलनि में ॻायो आहे। दोस्तों, हाणे मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हुन सॉन्ग के नदीम दीवानो पिणु ॻायो आहे। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हुन सॉन्ग जा ॿोल कहिड़ा आहिनि जेको घणो ई वायरल थियो आहे सॉन्ग। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त उन सॉन्ग के हाणे शमन अली मीराली ऐं शहरयार अली गॾु ड्यूट में सॉन्ग के ॻायो आहे। दोस्तों, मां तव्हांखे उन सॉन्ग जा ॿोल ॿुधायां थो। दोस्तों, हुन सॉन्ग जा ॿोल आहिनि, सनम सोहणो हुजे साकी पीअण वारा किथे मुड़ंदा। दोस्तों, हुन सॉन्ग जा इहे ई ॿोल आहिनि जेको घणो ई वायरल थियो आहे। दोस्तों, अॼु जी ही नंढड़ी वीडियो तव्हां दोस्तनि खे पसंदि आई हुजे त मुंहिंजी वीडियो के लाइक कयो ऐं चैनल के सब्सक्राइब कयो। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हां दोस्तनि खे ख़ुशि रखे, सलामत रखे। जिथे हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो। ॾिसंदा रहो Z80 ऑफिशियल यूट्यूब चैनल।